नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त आगे मसूद बुरगड़ी मां खबर ॾींदा। मसूद बुरगड़ी लग वानकी वसी में बॉयज लोअर सेकेंडरी स्कूल में अगुणे हेड मास्टर साईं गुलाम अली लगारी जे मान में शानदार अलविदाई तकरीब कोठाई वई, जंहिंमें मेहमान खास गुलाम अली लगारी हो। उन मौके ते खिताब कंदे रिटायर हेड मास्टर गुलाम अली लगारी चयो त मूंखे दुख थी रहियो आहे त जंहिं स्कूल लाइ ॾींहुं राति महिनत कई उन खे छॾण जी तकलीफ़ महसूस थी रही है। हिन वधीक चयो त आऊं रिटायर ज़रूर थियो आहियां पर हिन स्कूल खे टाइम ॾींदो रहंदुसि। उन मौके ते DAO हैदराबाद ज़ैन लेगारी, डायरेक्टर फाइनेंस अकबर मेमून, डिप्टी DAO यामिन शेख, डिप्टी DAO शौकत मल्ला, डिप्टी DAO गुलाम नबी निजामानी, TO सिटी इमदाद गोपांग, हाजी शाहिद जुनेजो, सैयद इकराम शाह, वानकी वसी स्कूल जो हेड मास्टर लोअर सेकेंडरी अशोक कुमार सचेनू कंबरानी समेत उस्तादन सियासी समाजी अगवानन वडे अंग में शिरकत कई। वानकी वसी लोअर सेकेंडरी स्कूल में जिथे उस्ताद साईं गुलाम अली लगारी रिटायर थी चुको आहे। अॼु उनके मान में तकरीब कोठाई वई आहे। अचो त हिते वेठल उस्तादन ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। पंहिंजो सफ़र पूरो करे रिटायर थिया आहियूं पर जेका मोहब्बत ऐं इज़त उस्तादनि, शागिर्दनि ऐं समाजी शख़्सियतनि ॾिनी आहे। ऐं इहो हिकिड़ो मिसाल ॾियां थो, जेके चवंदा आहिनि त भई उस्ताद जी मुआशरे में एतिरी इज़त न आहे जेतिरी कंहिं ॿिए ब्यूरोक्रेट जी थींदी आहे। पर आउं ईअं चयोसि ही जेका मूंखे ऐं जेको कुझु आहियां, जेकी कुझु इज़त मिली आहे हिकु उस्ताद जी हैसियत मां, उस्ताद जे नाते सां मिली आहे। ऐं आउं इन स्कूल सां हिकिड़ो महबूब जो रिश्तो आहे मुंहिंजो, ऐं आउं कॾहिं बि इन सां बेवफ़ाई न कंदुसि। ऐं इंशाअल्लाह पोइ बि हिकु SMC जी मेंबर ऐं पेरेंट्स जी हैसियत सां ऐं इंशाअल्लाह वानकी वसी इन तहलके हैदराबाद जो तमाम बेहतरीन ऐं सीनियर उस्ताद है। ऐं साईं जो तव्हां ॾिसो त जेका उन जेका टीम तैयार कई आहे उन में ख़ासि तौर ते उस्ताद जेको आहे उहो ख़ुदि एतमादी पैदा कंदो आहे। ऐं उहा ख़ुदि एतमादी तव्हां ॾिसो त ख़ासि तौर ते जेके शागिर्द जेका तकरीरूं पिया कनि ऐं स्टेज ते ख़ासि तौर ते बीही जंहिं नमूने ख़ुदि एतमादी सां ॻाल्हाए रहिया आहिनि, इहो ख़ुदि साईं जी महिनत जो नतीजो आहे। साईं चयो त अहिड़ा हञा थियनि बुरे हिन भंभोर में, या ख़बर ई हिकिड़ी माना दिलि ॾारींदड़ त साईं गुलाम अली रिटायर पियो थिए। अहिड़ा उस्ताद जेकॾहिं रिटायर थी वञी घर वेही रहनि त इहो इल्म ऐं तालीम जो तमामु वॾो नुक़सानु आहे। पर ॿिए पासे असांखे वरी इहो जुमिलो सजाइण जे लाइ ॿुधण जो मिलंदो आहे त उस्ताद कॾहिं रिटायर न थींदो। असां इहा ॻाल्हि सम्झूं था त हू उस्ताद आहे ऐं उस्ताद जी हैसियत में हू रिटायर न आहे थियो, बल्कि कुझु पाबंदियुनि खां आज़ादु थियो आहे ऐं अॻिते वधी करे हू बहितर तरीक़े सां तालीमी ख़िदमत सर अंजाम ॾेई सघंदो। तकरीब में वेठल उस्तादनि जी तव्हां ॻाल्हि ॿुधी हिननि जो चवणो त साईं गुलाम अली तमामु बहितरीनु महिनती उस्ताद आहियो ऐं जेको आहे साईं खे इज़त ॾियूं। कैमरामैन नूर मोहम्मद तुर्क सां गॾु गुलाम मुस्तफ़ा बिरोई, अवामी न्यूज़ मसूद बुरगी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।